बेआ मुंहिंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल। ही बेआ मुंहिंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान आबियो छा चवां खूबी खिसाल। ही बेआ मुंहिंजा मिठा न पढ़ी अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे। न पढ़ी अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे। हल करें इंजील प्यो तौरेत जात रहे सवाल। ही बेआ मुंहिंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान आबियो छा चवां खूबी खिसाल। ही बेआ मुंहिंजा मिठा पियो नमा मासूम तू मशहूर मक्के जो यतीम। पियो नमा मासूम तो मशहूर मक्के जो यतीम। प्यो करें परवेज किसरा जी सजी शाही जवाल। ही बेआ मुंहिंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान आबियो छा चवां खूबी खिसाल। ही बेआ मुंहिंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल। ही बेआ मुंहिंजा मिठा हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर। हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर। रूम खां हज़रत सुहैब हबश खां हज़रत बिलाल। रूम खां हज़रत सुहैब हबश खां हज़रत बिलाल। ही बेआ मुंहिंजा मिठा बदर में एडो वडो लश्कर न तो हथियार हो। बदर में एडो वडो लश्कर न तो हथियार हो। भीओ ते बूझ लखे नीगर कोहन प्या नौ निहाल। होडो हजार माण्हू हेडो 313 माण्हू। अब घणा 313 हजार के मुकाबले में इमाम लंबिया अल्लाह के दरबार में सजदे मुंहिंजा रब अजु हिनन जी तोखे पारत रब जे अजु ये वया हलिया त पो जमीन ते तुझो नालो केर खड़ो। अल्लाह ताला फरमायो त महबूब दिल न घबरा मां जो आया दिल न घबरा। ये थियो त पो इमाम लंबिया फरमायो अल्लाह ताला मुझे मदद में 3000 फरिश्ता नाज़िल किया जेके पूरी ड्रेस सा लेस होया। हाँ ना जो 3000 मलाइक ये जो ये सतड़ थी आओ अबू जहल वारा ये पिया थी। ये रिवायत के अंदर ईंदो असां बि सुवारो फरमाए तो मां जो ॾिठुमि त मुंहिंजो हिक में ॿ नंढड़ा बीठा हिकिड़ो हेॾो हिकिड़ो हेॾो। तॾहिं मूंखे थोरो दिलि में महसूस थियो त काश जेकॾहिं को ॿियो त को चवान त बीहे आहे मुंहिंजे हिक मथां को दुश्मन मूं ते हमिलो करे विझे। हे नंढड़ा त दिफ़ा ई न करे सघंदा या मां कंहिं ते हमिलो कयां त ॿियो त को टेक वारो हुजे जेको वरी मूंसां पहुची करे त वरी उनजो करे वठे कुझु। चए अञा ईअं सोचुमि पियो त हिकिड़े मूंखां पुछियो त चाचा इहा त महिरबानी करे ॾेसि साईं जन जो दुश्मन अबू जहल कहिड़ो आहे। मां उन ॾे निहारियुमि त तू तो पुछा करे हा चाचा इहा त महिरबानी करे ॾे। वरी हेॾो वारे चयो चाचा अॼु असां आया ई उन दुश्मन जे लाइ इहो त ॾिस कहिड़ो आहे। मां चयुमि त पुटु तव्हां छा कंदो उनखे। चई चाचा तूं महिरबानी करे ॾिस त उहो सिफ़ुनि खे ठाहे पियो बीठो ठाहे पियो। चयोमांसि त ओ इहो जेको सिफ़ुनि खे ठाहे थो इहो। मुंहिंजो इशारो करणो ख़बर तरे पई त 2 ॼणा निकिरी विया। 2 ॼणा निकिरे ख़बर तरे पई त अबू जहल फाकू ॾेई किरियो। ॿिए सां बि सुवारे हुन मुंडी लाहे वरितीसि ओ नंढड़ा। चई त बदर में एडो वडो लश्कर न तो हथियार हो। बदर में एडो वडो लश्कर न तो हथियार हो। भीओ ते बूझ लखे नीगर कोहन प्या नौ निहाल।
ही बिया मुंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान आबियो छा चवा खूबी खिसाल ही बिया मुंजा मिठा ड्रेस वर्दी साल था पूरा मलाइक 3000 ड्रेस वर्दी साल था पूरा मलाइक 3000 दौर तुझे में लगो मानुन ऐं मलकन जो किताल ही बिया मुंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो वियो छा चवा खूबी खिसाल ही बिया मुंजा मिठा छाप छाड़ी जाम जम दे ई हुए मुंजा नबी चेदे मां पोयूं गालियूं तो क्या पर साईं ता त जम दे जाम अम्मा जे पेट में उतरे अम्मा के मुबारक पे मिलन त बुशरा लक या आमना आमना तोखे मुबारक हो जे तुझे पेट में जको बच्चो आ सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन अम्मा साण फरमाए हला पे ती आवाज पे अचन ओ मां चई सही केड़ी तारीफ कया अल्लाह त ताके जमदे जाम कयो चई छा पछाड़ी जाम जमदे ई हुए मुंजा नबी छा पछाड़ी जाम जमदे ई हुए मुंजा नबी नाउ तो मोहम्मद अमी हो अरब में 40 साल ही बिया मुंजा मिठा तुझे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान आबियो छा चवा खूबी खिसाल ही बिया मुंजा मिठा छा कया साराह तो ऐ गुंबदे खजरा धनी छा कया साराह तो ऐ गुंबदे खजरा धनी तो मदह मौला कई मसरूर के कहड़ी मजाल तो मदह मौला कई मसरूर के कहड़ी मजाल ही बिया मुंजा मिठा।